ऐं हिन वक़्तु इस्लामाबाद जे G7 वारे इलाइक़े में मौजूदु आहियां जिते गुज़िरियल ॾींहुं हिकु वॾो वाक़ियो पेश आयो। वाक़ियो कुझु हीअं हुयो त हीउ वाक़ियो जेको आहे वॾे सानियो पिणु चई सघिजे थो। उहो हिन सूरत में हुयो त गुज़िरियल ॾींहुं हिन ई इलाइक़े में शादीअ वारो माहौल हुयो। जंहिं घर में शादी हुई उन ई घर में वाक़ियो पेश आयो। वाक़ियो जेको आहे गैस लीक थियण जे सबबु थियो। कुझु जॾहिं त हितां जे इलाइक़े वासियुनि सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि इहो ॿुधायो त शादीअ जो माहौल हुयो, सुबुह जो वलीमो हुयो, घोट कुंवार पिणु उन घर में हुया। जॾहिं त सुबुह जो सवेरी गैस लीक थियण जो जॾहिं वाक़ियो पेश आयो त हिन सानीअ जो शिकार थींदड़नि में घोट कुंवार समेत घोट जी माउ ऐं संदसि जा 2 सौट ऐं जेके ॿिया घर भाती हुया उन्हनि समेत 8 ॼणा जेके आहिनि हिन वाक़िए जो शिकार थी विया। 13 ॼणा ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि खे जेके आहिनि पिम्स समेत मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त इलाइक़ो जेको आहे उहो पूरो जॾहिं त सोग वारो माहौल आहे। इलाइक़े समेत आस पास जा जेके शहरी तौरु जेके ॿियनि इलाइक़नि मां जेके आहिनि माण्हू वॾे अंग में हिते पिणु संदनि सां इज़हार यकजहतीअ जे लाइ पहुतल हुया। कल गुज़िरियल ॾींहं खां अॼु जेके आहे उन्हनि फ़ौतियुनि जी जेके आख़िरी रस्मूं आहिनि उहे पिणु अदा कयूं पियूं वञनि। ॿिए पासे जॾहिं त हुकूमत पाकिस्तान ऐवान जेको आहे सदर हाउस, वज़ीर आज़म हाउस समेत जेको आहे हिन वाक़िए जी शदीद जेका आहे लफ़्ज़नि में मज़म्मत पिणु कई आहे, अफ़सोस जो इज़हार कयो आहे, वारसनि सां पिणु हमदर्दीअ जो पिणु इज़हार कयो आहे। फौरी तौर ते जेको आहे ज़ख़्मियुनि खे इमदाद जी जेका आहे उहा हिदायत कई आहे ऐं वारसनि सां पिणु जेको आहे उहो जेको आहे उहो उन्हनि सां बि पिणु जेको आहे हमदर्दीअ जो ऐलान बि कयो आहे। जॾहिं त हिन वक़्तु ताईं इहो मालूम न थी सघियो आहे त गैस लीक थियण जा सबब कहिड़ा हुया या कहिड़े घर मां जेको आहे गैस लीक थी जो हेॾो वॾो जेको आहे उहो सानियो पेश आयो। उन तरफ़ां जेको आहे इंतिज़ामिया तरफ़ां जेको आहे पिणु कमेटी बि क़ाइमु कई वई आहे जेका पिणु जल्दी जेको आहे हुकूमत खे रिपोर्ट ॾींदी ऐं उन्हनि तरफ़ां पिणु इलाइक़े में जेको पूछताछ वारो जेको सिलसिलो आहे उहो पिणु जारी आहे। हिन वक़्तु ताईं इहो मालूम थी सघियो आहे त जेके घर आहिनि उहे हिक खां वधीक जेके आहिनि 4 जेके घर आहिनि हिन वाक़िए में जेके आहिनि उहे पिणु मुस्मार बि थिया आहिनि, उन्हनि खे पिणु नुक़सान रसियो आहे। पर जेको आहे हिन वक़्तु वॾो सानियो इहो पिणु पेश आयो त हिन सानीअ जो शिकार घोट कुंवार समेत संदसि जी अमड़ पिणु थी वई आहे। जिन जो सुबुह जो वलीमो थियणो हुयो उहो जेका आहिनि हिन वक़्तु संदन खे जेको आहे मिटीअ माउ हवाले कयो पियो वञे। ख़ुशियूं जेके आहिनि उहे मातम में तब्दील थी वियूं आहिनि।